क्या है? चवणो मतिलबु आहे असां हाणे अची विया आहियूं ओंकारेश्वर ग्रुप में ऐं हिते ठाहियो अथऊं कैलाश पर्वत जो थीम। अचो त ॾिसूं था थीम में छा आहे। ओंकार ग्रुप में जीअं एंट्री कई बाक़ाइदा असांखे कैलाश मानसरोवर जी यादि अची वई। जीअं असां ॾिठो आहे कैलाश मानसरोवर तीअं ई हिते दर्शायो वियो ऐं बाक़ाइदा भोलेनाथ जी असांजे शंभूनाथ जी जेकी झांकी ॾेखारी वई आहे इहे क़ाबिल तारीफ़ आहे। इन्हनि जी सराहना करणी पवंदी, ॾाढी महिनत लॻी आहे इन्हनि खे इहो ठाहिण में। त अची आशीर्वाद वठी भोले बाबा जो दर्शन कयो ऐं गणपति बाबा जो बि दर्शन कयो। जय झूलेलाल। ओमकार ग्रुप जी गणपति अमन टाकीस परिसर में अमन गार्डन जे साम्हूं ई असां ॾिठी ऐं भीड़ भाड़ वारो इलाइक़ो आहे त पंहिंजे परिवार सां गॾु थी अचो ऐं महादेव जो दर्शन करे उन्हनि जी आसीस वठो। भोलेनाथ जो इहो शिवलिंग ऐं भोलेनाथ जी इहे जेकी आकृति ठाही अथऊं इन जो दर्शन करे बाक़ाइदा मन शांति थी वियो। हिकदमि इन भोलेनाथ जी दुआ थी पई। झूलेलाल आयोलाल। अॼु जे लाइ बसि एतिरो ई। देव बाबा ब्लॉग्स खे सब्सक्राइब करणु विसरिजो न ऐं शेयर कजो नंढनि ॿारनि खे असांजी झांकियूं ॾेखारियो।